जंगी शाही मामा के खबर ॾींदा आलम मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ योम इस्तेहकाम के उनवान हेठे पाक फ़ौजी हिमायत में जंगी शाही शहर में एक ज़बरदस्त रैली कढी वई, जेका रेलवे स्टेशन जंगी शाही खां थींदे जंगी शाही प्रेस क्लब ताईं पुगी। रैलीअ जी अॻवानी समाजी अॻवान साईं गुलाम हसन शाह, लोअर स्टाफ के ज़िलई सदर मुनीर बिरोही, समाजी अॻवान मोहम्मद शफ़ीक जोखियो, साईं दरिया खान जोखियो, कामरेड खुदा बख्श मशहूरी उस्ताद लाला जोखियो, रजिब जोखियो, रसूल बख्श जोखियो ऐं ॿियनि जी अॻवानी में ज़बरदस्त रैली कढी पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा हया विया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रेलवे स्टेशन प्रेस क्लब पाक फौज जेका दुनिया में जेके असांजा मुसलमाननि जा दुश्मन आहिनि उते बि उहा बाक़ाइदे असांजे पाकिस्तान जी हिफ़ाज़त कनि पिया, पर दुनिया जे मुसलमाननि लाइ बि वॾो किरदारु अदा कनि पिया। त यादि रहे 9 मई जा जेके वाक़िया हुआ उहो पाकिस्तान जी रियासत जे ख़िलाफ़ हिकिड़ी साज़िश हुई। उन जी असीं अॼु जीअं ताईं पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं इन जे जेको कैफ़े किरदारु ताईं पहुचायो वञे, इन खे सज़ा ॾिनी वञे। जेके मुल्क जा जेके रियासत जा दुश्मन आहिनि उहे के बि माफ़ी जो तलबदार न हुजणु खपनि। दोस्तो, पाक फ़ौज इंडिया के बादरनि ते या कश्मीर के लाइ उहा कुर्बानियूं ॾिए पई, नौजवान शहीद थियनि पिया ऐं उहे वॾी कुर्बानियूं ॾियनि पियूं। ऐं हींअर बि मुल्की जेका मैशियत में उन वॾो किरदारु अदा कयो आहे, उहो डॉलर ते हुजे या महांगाई ते हुजे या मुल्की दुश्मन जी जेका साज़िश आहे, जेके हमला थियनि पिया पंहिंजे मुल्क अंदरि, जेके कोयटा जे अंदरि, जेके बलूचिस्तान में ऐं ॿियनि जॻहियुनि ते दहशतगर्द हमला थियनि पिया, उनजो बि मुआवज़ो पाक फ़ौज अदा करे पई। ऐं जेके असांजे कुदरती आफ़तूं अचनि पियूं उनखे बि पाक फ़ौज अची त असां पाकिस्तान जी पाक फ़ौज सां खुले खुले में मिलाए उहा गॾु आहे ऐं असीं इसराइली रियासत ऐं इंडिया जी जेका मुसलमान दुश्मनी जेका आहे उनजी मज़बूत करियूं था ऐं उन सां मुआवज़े अटकाइण लाइ